मरकजी सदर मेहमान साहिबान अस्सलाम वालेकुम। सही PPLF सदर साहब जो जंग न आहे असीं उस्तादनि जो कमु आहे, उस्तादनि जी ख़िदमत आहे, जेको ख़िदमत कंदो उहो ई अॻियां ईंदो, न कि हाणे जेके पंहिंजा असांजा गुज़िरियल आहिनि उन्हनि खे असीं छा चऊं, उहे हिकिड़ी बाज़ार दुकानदारी खोले वठनि। आउं चवंदुसि ठेकेदारी सिस्टम ख़तमु कयो। ही उस्ताद आहिनि, प्रोड्यूसर मुआशिरो आहिनि। हाणे ही आम ख़ल्क़ कोन्हे जेके तव्हां फुरियो पिया हर शइ कयो पिया, ईअं न, पर उस्ताद आहिनि असांजनि खे मां चवंदुसि तव्हां पढ़ियल लिखियल आहियो, एजेंटनि जे वर्दे छो था चढ़ो, पंहिंजो कमु पाण करायो। न त जेका तव्हांजा सुठा उहिदेदार आहिनि, मुख़लिस आहिनि, उन्हनि खे कमु को ऑफिस जो ॾियो तव्हांखे कराए ॾींदा। असांजो सदर वेठो आहे मोहम्मद इब्राहिम माहिर साहिबु, खालसा साहब वेठो आहे, जेको कमु तव्हांजो ट्रेजरी जो आहे, DO जो आहे, डायरेक्टर जो आहे, TO जो आहे, उहो असांखे ॾियो, बिल्कुलु तव्हांखे फ्री ऑफ कॉस्ट कराए ॾींदासीं। छॾियो हुनजी दुकानदारी, दुकानदार जी पचर छॾियो, केरु XYZ जो नालो न वठंदुसि, पर बाक़ाइदे हिननि 20-30 सालनि खां दुकानदारी शुरू कई आहे। अञा ताईं ॿियो आहे हिकिड़ो क़िस्म जो ग्रुप अञा बि दुकानदारी छॾे कोन था। आउं पंहिंजे उस्तादनि खे अर्ज़ु कंदुसि, हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि, महिरबानी करे इन दुकानदारी खां बचो। पाण उस्ताद थियो, शफ़ाफ़ नमूने हलो, सुठे तरीक़े सां हलो, पंहिंजो कमु आहे ॿारनि खे पढ़ाइणु, ऑफिस जो कमु थींदो, मामूली सर्विस बुक ऐं पघार जेको पाण खे मिले थो जाइज़ कमु इंशाअल्लाह थींदो। पंहिंजो कमु आहे तइलीम खां ॿारनि खे रूशनास कराइणु, तइलीम ते तवजो ॾियणु, स्कूलनि खे आबाद करणु। महिरबानी, थैंक्स। जनरल सेक्रेटरी जिला सांगड़ मोहतरम अब्दुल अजीज खासकली जनरल सेक्रेटरी जिला सांगड़ से मुल्तमिस हूँ कि बराए मेहरबानी तशरीफ लाएं, गुफ्तगू फरमाएं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम मोहसिन सफ़ी मोहम्मद सिद्धू साहब, मुझो बॉस इब्राहिम माहिर साहब, मुझा आयल मेहमान भाइयों उस्ताद सभी जी मेहरबानी। जीअं त सभिनी खे ख़बर आहे शेर मोहम्मद ॿुधायो त हिते दुकानदारी खुलियल आहे, त इन दुकानदारी खे बंदि करण जे लाइ ज़रूरु कुझु करणो पवंदो, जतन करणा पवंदा, कुझु जेको आहे सो पंहिंजे हड़ा वड़ा कुझु करणो पवंदो। आउं बि इन में इंशाअल्लाह मुंहिंजो किरदारु हुन जेतिरो थी सघंदो ऐं सभिनी दोस्तनि सां गॾु आहियां। अचो ऐं इंशाअल्लाह इन दुकानदारी खां कमु करायो ऐं नए राह नए मिशन सां नए तक़दीर खां इंशाअल्लाह इन तक़दीर जेका रिश्वत वारी आहे, हथाखोरी वारी आहे, इनखे ख़तमु करे पोइ नऊं जान जोड़ियूं। महिरबानी, महिरबानी। बहुत प्यारे दोस्त, जब गुफ्तगू करते हैं सुनाहे बोले तो बातों से फूल झड़ते हैं। ये बात है तो चलो बात करके देखते हैं। ताई अदब से मोहतरम इमाम बलोच साहिब सही टाइम में दो